तो कहिड़ी तकलीफ़ आहे भाउ? यार डॉक्टर वॾी तकलीफ़ आहे। पेट में सूर, पासनि में सूर, आऊं त सॼो सूर थियो पियो आहियां। डॉक्टर ॾाढो सूर आहे, पासा झलिया पिया आहिनि। कॾहिं खां तकलीफ़ अथई भाउ? मूंखे तकलीफ़ कहिड़ी ॾींहं थी आहिनि, तक़रीबन 2-2.5 महीना थी विया आहिनि। पोइ एतिरा ॾींहं किथां आहिनि भागा? एतिरा ॾींहं डॉक्टर बसि उनजे करे पंहिंजा देसी इलाज करायूं, ॿियो कुझु डॉक्टरनि खे बि ॾेखारियो हो मूं। ॿिए कंहिं डॉक्टर खे तबियत ॾेखारी अथई? हा डॉक्टर, ॿिए डॉक्टर खे बि तबियत ॾेखारी अथमि, पर तोखे ॿुधायो अथमि त ॿिए डॉक्टर खे बि तबियत ॾेखारी अथमि। पोइ उन ई छा चयो? हा उन ई डॉक्टर खे बि मूं ॾेखारियो, त उन चयो की नजू मूंखे ॾेखार, तूं मुंहिंजो इलाजु कंदे या कोन कंदे मूंखे इहो ॿुधा। हा आउं ज़रूरु तुंहिंजो इलाजु कंदुसि। कुझु टेस्टूं लिखियो थो ॾियां, वञी कराए अचु। हा लिखी ॾे, जेके टेस्टूं लिखंदी आउं टेस्टूं कराईंदुमि। ऐं वनडे क्रिकेट मैच बि कराईंदुसि, 20-20 बि कराईंदुसि, T10 बि कराईंदुसि, सुपर 6 बि कराईंदुसि। मूंखे लिखी ॾे ख़ाली। न न न न न न लिखियो कोन थो ॾियां, उन लेबॉरेटरी जो ॾस ॾेई थो, उन लेबॉरेटरी वॾा वञिजाई, वञी छिपानी जेका तकलीफ़ अथई न उनखे ॿुधाइजाई, पोइ हू टेस्ट तो कढी ॾींदो। हर बि लिखी ॾींदा त वरी पोइ हुनजी ॻाल्हि न कर, हुनखे सम्झ में अचे न अचे, उबरी सुबरी टेस्ट जेका आहे उहा बि तुंहिंजी करे छॾे, जेका थियणी न हुजे। हा लिखियो कोन थो अथई, पोइ ईअं ई हलियो वञा, हूंदा त पाण मूंखे टेस्ट करे वठंदो। वाह जो डॉक्टर ई सलाम आहे तोखे, लेबॉरेटरी कंदी आहे, पाण ॿुधाए मूंखे हिते तकलीफ़ आहे, हिते तकलीफ़ आहे, हिते तकलीफ़ आहे। पोइ उहो रतु कढणो मुंहिंजे पोइ सभु तकलीफ़ कढंदो, पोइ अल्ट्रासाउंड कंदो या सिजी रोशनी पिया थो। ठीकु आहे, तूं अजीब डॉक्टर आहीं। आउं डॉक्टर जेको आहियां ॿिए क़िस्म जो आहियां। हा तूं ई डॉक्टर ॿिए क़िस्म जो ई पियो, असां करे चयो तूं सुठे क़िस्म जो डॉक्टर आहीं। वञड़ी हिन टेस्ट में तूं सफ़ा मुर्दो आहीं। हा हिन टेस्ट में सफ़ा मुर्दो आहियां, तॾहिं डॉक्टर तूं वटि आयो आहियां। तूं मूंखे जेरो कर, तूं मूंखे जेरो कर। आउं इलाजु कंदुसि, ठीकु थी वेंदे, घबरा बि न, वॾी दिलि कर, तौबा कर। हा डॉक्टर इहा सही आहे, तूं मुंहिंजो इलाजु कंदे, पर तौबा छा लाइ करायां, इहो त मूंखे ॿुधाए, तौबा जो कराई मूंखे अॻो इहो। न भागा, तौबा रोज़ु करणु खपे। मूं वटि हर मरीज़ जेको बि ईंदो आहे न, अचण खां पहिरीं तौबा करे गुनाह बख़्शाए पोइ वेंदो आहे मूं वटि। अच्छा तूं हर मरीज़ तौबा कंदो आहे, त तुंहिंजी शक्ल में इहा तौबा करणी पवंदी। हल हाणे फीस हली ॿाहिरि जमा कराए, दवाऊं तोखे लिखियो पियो ॾियां। इहे दवाऊं जेके आहिनि से सॼी ज़िंदगी तोखे खाइणियूं आहिनि। इहे दवाउनि जो पर्चो पियो अथई ॿाहिरि, उहो दवाउनि जो पर्चो ॿाहिरां खणी वञि, फीस बि ॾियो वञि। इहे दवाऊं तोखे सॼी ज़िंदगी खाइणियूं आहिनि, ऐं पाण बि खा, घर वारनि में बि खाराए। ठीकु आहे, ॿाहिरि वञी फी जमा करायां थो, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन पई अचे त इहा जेका दवा आऊं पाण सॼी ज़िंदगी खायां, उहो त मुंहिंजी डॉक्टर जेके दवा ॾींदा आहिनि सॼी ज़िंदगी खाइणी पवंदी आहे, छो हुननि जी कमीशन हूंदी आहे, पर घर वारनि खां छो खारायां? घर वारनि खे इन लाइ इहे दवाऊं खाराए त ऐं मुंहिंजे स्टोर ते पियल आहिनि, ऐं जाम वठी वियो आहियां। हाणे खुटंदियूं कीअं, सॼो घर मां जो खाईंदो पियो न, दवाऊं खुटी पवंदियूं, वरी का बीमारी कोन थींदव। ठीकु आहे, हाणे हलो। हा जाम गोलियूं, माना इहे दवाऊं जेके वठी वयूं, जेके एक्सपायर थी वेंदियूं, से बि असांखे वठणियूं आहिनि। हा न, हे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ खाओ, लॻो हराम पाई जे पोयां लॻा पिया आहियो। तव्हां जेको तव्हांखे इहे कंपनी ॾींदा पैसा, ऐं तव्हां इन करे ठगी करे असां ग़रीबनि खे फासायो था। हा न, हाणे मथो न आण, हल हल, इहे दवाऊं खा, दवाऊं ख़तमु थियनि वरी अचिजांइ, बची वञी त वरी अचिजांइ। हल हल हल। हा तुंहिंजूं दवाऊं खाई आहे बचंदसि, मूंखे बि ख़बर आहे, पर हा बि हुनजी ॻाल्हि चवांगे, तव्हांजी दवाऊं मुंहिंजो ख़ाली पहिरीं आहे, मूं वारे कुते ते इस्तेमालु कंदुसि, कुतो बची वियो उहो खणी ईंदुसि, बाक़ी तुंहिंजी दवा कोन खाईंदुसि।